अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि सां गॾु मां आहियां जी मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, काल्ह सिंध असेंबली में सिंध जे वॾे वज़ीर सिंध जो 2013-2014 जो मजमूई बजट पेश कयो। इन बजट खे जेका हुकूमती धुर आहे उहा त सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो रिलीफ इन में जेको आहे सो ॾिनल सम्झे थी त इन में आवाम जे लाइ घणो रिलीफ आहे, आवाम जे लाइ घणियूं शयूं रखियूं वयूं आहिनि ऐं तरक़ी जा वॾा वॾा प्रोजेक्ट रखिया विया आहिनि। पर मुख़ालिफ़ धुर इन बजट खे आवाम ते हिकिड़ो बोझ सम्झे थी, बार सम्झे थी। इन बजट खे मुख़ालिफ़ धुर कीअं थी ॾिसे, हुकूमती धुर इन ते पंहिंजो जेको से कहिड़ियूं शयूं ॿुधाए थी, कहिड़ी दावा करे थी, इन ते ॻाल्हाइण जे लाइ असां सां स्टूडियो में जेके महिमान मौजूदु आहिनि PP MP आहिनि ख़ैरुन्निसा। वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आयो। नाज़रीन, असां सां गॾु ॿी जेका महिमान आहिनि मुस्लिम लीग नून जी MP सोरठ थेबो साहिबा आहिनि। वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में आयो। ख़ैरुन्निसा, पहिरीं मां अवां खां पुछणु चाहींदमि, अवां ॾाढो चयो पिए त बजट सुठी आहे, आवाम दोस्त बजट आहे, आवाम लाइ रिलीफ रखियो वियो आहे। तव्हां ॿुधाए सघंदो त आवाम लाइ कहिड़ो कहिड़ो रिलीफ रखियो वियो आहे? अॼु ॾिसो, हाणे हीअ सिर्फ़ु ज़बानी ॻाल्हि कोन्हे जेका असां ॻाल्हाई पिए, पर हीअ त सभु अंगनि अखरनि में आहे, पननि में आहे, सभु कुझु जेको क्लियर ऐं वाज़े आहे। त अवाम जे लाइ रिलीफ सिर्फ़ु हिकिड़ी फील्ड में कोन्हे, पर तव्हां ॾिठो हूंदो कि केतिरो मुतनासिब ऐं तवाज़ुन वारो बजट पेश कयो वियो आहे सिंध हुकूमत। ऐं हू बि असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हमेशह खां पॉलिसी रही आहे इहा कि असां पंहिंजा मुफ़ादनि खे हिकिड़े पासे छॾे असां जेको बि डिलीवर कंदा आहियूं उन में पहलू जेको इहो हूंदो आहे कि अवाम खे रिलीफ मिले। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हमेशह इन में कामयाबु रहिया आहियूं। कल्ह वारी जेका बजट आई आहे उन अंगनि अखरनि में ॿुधायो आहे कि हर फील्ड में उन्हनि हिकिड़ी मुतनासिब बजट पेश कई आहे। तव्हां ॾिसो न, ख़ासि करे जेके 7 शोबा अहिड़ा आहिनि जिन्हनि खे प्रियोरिटी ते मतिलबु छा आहे कि हिकिड़ो हूंदो आहे कि असांजी जेका सिचुएशन आहे, असांजे जेके हालात आहिनि उन्हनि में कुझु कैटेगराइज़ करिणो पवंदो आहे। उनमें 7 शोबा आहिनि जिन्हनि में सरमायाकारी जा वॾा वॾा मनसूबा जेके आहिनि उहे प्लान कया आहिनि सिंध हुकूमत। त उन्हनि में जेको आहे सभिनी खां पहिरीं आहे कि अमन अमान जे क़याम जे लाइ, सिक्योरिटी जे लाइ जेके आहिनि उन्हनि एजुकेशन खां पोइ ॿिए नंबर ते जेका वॾी में वॾी रक़म रखी आहे उहा अमन अमान जे क़याम जे लाइ, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे बहितर करण जे लाइ रखी आहे। उन खां पोइ जेको आहे हीअ जेको आहे एजुकेशन जे हवाले सां ॾिसो त माण्हुनि खे हिकिड़ो डेवलप्ड कंट्रीज़ ऐं असांजी कंट्रीज़ में जेको गैप आहे ख़तमु करण जे लाइ असां तमामु घणियूं जेके तजवीज़ूं इनमें रखियूं आहिनि बजट में, त सिर्फ़ु उन्हनि जे लाइ पैसा रखिया आहिनि। त तालीम जो मयार जेको आहे उहो वधाइण जे लाइ असांखे टॉप प्रायोरिटी ते इहा शइ आहे। अच्छा, अमन अमान जे हवाले सां तव्हां जेका ॻाल्हि कई त उन में नयूं भर्तियूं वॾे वज़ीर ऐलान कयो त कयूं वेंदियूं, पर अमन अमान जे हवाले सां गुज़िरियल 5 सालनि में ॾिठो वञे त सूरत हाल इंतिहाई ख़राबु रही। ज़रूरत न हुई त उन्हनि ख़ामियुनि खे दूरि कजे या जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बहितर जेको आहे सो उनखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, असलो ॾिनो वञे, या जेको पोएं साल जेको 5 सालनि में रिज़ल्ट रहियो उनजी वजूहात खे जेको आहे सो ॻोल्हण जी कोशिशि कई वञे। नयूं भर्तियूं या नयूं नौकरियूं ॾियणु हिकिड़ो सुठो क़दम आहे, उनखे पंहिंजी जाइ ते हिकिड़ो अलॻि रखूं था। पर जेके हिन वक़्तु माण्हू आहिनि छा उन्हनि खां बहितर नमूने कमु न पियो वरितो वञे? नया जेके माण्हू ईंदा छा उहे उहा खोट पूरी करे सघंदा? थी सघे थो हुन में एफिशिएंसी जो जेको फुक़दान हूंदो आहे हुन में चेंजिंग्स अचणु हिकिड़ी ख़ुशि आइंदा ॻाल्हि हूंदी आहे। जेकॾहिं परफॉर्मेंस कंहिंजी सुठी कोन्हे त असां उन्हनि जॻहियुनि ते नवां माण्हू आणियूं था सिर्फ़ु परफॉर्मेंस बहितर करण जे लाइ। जेका तव्हां चओ था कि खोट रही या परफॉर्मेंस में खोट रही या हू पंहिंजे शोबे जे हिसाब सां पुलिस डिपार्टमेंट जी जॻह अमन अमान जी ॻाल्हि थी अचे या लॉ एंड ऑर्डर जी ॻाल्हि थी अचे त हिकिड़ी उहो डिलीवर उन डिपार्टमेंट खां न थियो। त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जेका खोट टोट आहे न उहा हुकूमत हूंदी आहे जेका हुनजे गिची में विझंदा, हुनजे खाते में विझंदा आहिनि। त छा हुन में जेके ख़राबियूं आहिनि, पसे पर्दा छा आहिनि, उहे सभिनि खे ख़बर आहे। इन्वॉल्वमेंट सभिनि जी हूंदी आहे, इंजॉय सभु कंदियूं आहिनि पार्टीज़, पुछाणो सिर्फ़ु हुकूमत खां हूंदो आहे। हीअ त सभिनी गॾिजी पार्टियूं इन्वॉल्व हूंदियूं आहिनि, इक़्तिदार त हुकूमत वटि हूंदो आहे। इक़्तिदार भले हुजे पर जेकॾहिं असेंबली में जेकॾहिं MPs वेठा आहिनि, असां मेंबर्स आहियूं न, त जेकॾहिं हिकिड़ो मुख़ालिफ़ धुर जो या को ॿियो को जेको मेंबर आहे जेको पार्टिसिपेट कंदो, केरु थो रोके? पॉलिसीज़ जेको ॾिए थो उनखे केरु थो रोके सघे? उन खां पोइ जेके ख़राबियूं आहिनि पसे पर्दा, हलो असेंबली खे तव्हां हिकिड़ो पासे अलॻि रखो। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जी ॻाल्हि थी ॿुधायां, ख़राबी जी जेका जड़ आहे, त छा पाण बि जेके ॿिया अपोज़िशन में वेठल माण्हू आहिनि क़ुर ते हथु रखनि अॼु कि छा हुननि जी इन्वॉल्वमेंट कोन हूंदी आहे कि फलाणो माण्हू अगरि सपोज़ केरु अची थो वञे उनमें इल्ज़ाम जे हेठि या कोशिशि थी कई वञे कंहिं ऑपरेशन जी, उन वक़्तु जेके आहिनि हर को पंहिंजो सिफ़ारिशूं छा सिर्फ़ु हुकूमत जे तरफ़ सां थी अचनि? हर को पसे पर्दा जेको आहे उहो करे वञे, अवेल करे वञे फैसिलिटी
की ही मुंहिंजो माण्हू आहे, हू चवे उहो मुंहिंजो माण्हू आहे। जॾहिं नुक़सान थो थिए, जॾहिं उन शइ जी इम्प्लीमेंटेशन पूरी तरह नथी थिए, पोइ उहा वरी सॼो अचे थो। पोयों जेको बजट हुयो सोरठ साहिबा, उन में बि केतिरा ई अरब रुपया अमुन मान जे लाइ मुख़्तस कया विया। हाणे बि ॾिसो त तव्हां सम्झो था सिर्फ़ु पैसा रखणु इहो खून उछलाइण न थियो, कारकर्दगी त ज़ीरो आहे, कुझु बि कोन्हे, पर एतिरो तव्हां जेको बजट रखो था उहो केॾांहुं थो वञे, कारकर्दगी त बहितर नथी थिए। सभ खां पहिरीं त मां हिन अधी जी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदुमि। पहिरीं ॻाल्हि त सियासत में क़ुरान शरीफ़ जी ॻाल्हियूं करणु बहितर न हूंदियूं आहिनि। अॻ में बि हिननि जी पार्टी मां कंहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं कयूं। मां सम्झां थी तव्हां दलीलनि सां ॻाल्हायो त तव्हां बिल्कुलु बहितर सही था चओ त पैसा रखणु या ॻाल्हि हूंदी आहे त तव्हांजी इंतिज़ामी गिरफ़्त केतिरी आहे, हुकूमत जी ज़िमेदारी हूंदी आहे। बीच वेठी त उन्हनि ॿियनि धुरनि खे बि जेको आहे सो हुजणु खपे। ॿिया निशानी कंदा आहिनि, जेके अपोज़िशन में वेठा हूंदा आहिनि या असेंबली जे अंदरि जेके अपोज़िशन में वेठा हूंदा आहिनि, उहे निशानी कंदा आहिनि। उनमें सिविल सोसाइटी आहे, उनमें मीडिया आहे, उन्हनि जो पंहिंजो किरदारु हूंदो आहे। उन्हनि हमेशह जेको आहे सो कई आहे। पोयां 5 साल तव्हां सभिनि जे आॾो आहिनि, पूरी क़ौम जे आॾो आहिनि, त कहिड़े नमूने सां हिन जी इंतिज़ामी गिरफ़्त रही, ख़ासि तौर ते लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां। हाणे हिन वक़्तु 617 अरब जेके आहिनि सो हिननि बजट में रखिया आहिनि सिंध हुकूमत 2013-2014 जे हवाले सां। त उन में 400 जेके आहिनि सो नॉन डेवलपमेंट जे हवाले सां, जंहिंमें बाक़ी बचंदा 200 उहे आहिनि जेको आहे सो डेवलपमेंट जे हवाले सां हिननि जो आहे। हाणे तव्हां 400 नॉन डेवलपमेंट में जेको आहे लॉ एंड ऑर्डर आहे, एजुकेशन आहे, हिननि जी किथे बि जेको आहे लॉ एंड ऑर्डर में हिननि जो जेको आहे सो हमेशह हिननि जा जेके भोतार आहिनि या सियासी जेके सिफ़ारिशी माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जी गिरफ़्त रही कोन्हे का। त हिन वक़्तु तव्हां इहो ॿुधायो त एॾो पैसो जेको क़ौम जो तव्हां हिते ख़र्चु कयो था या उन्हनि शयुनि खे बहितर करण लाइ तव्हां नयूं भर्तियूं रखियो था। तव्हां चओ था 1.5 लख माण्हू असां जेको आहे सो न ॻाल्हि त वरी उहा ई पई अचे। ॾिसो न ॻाल्हि त वरी उहा ई पई अचे। ॻाल्हाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, जॾहिं ॻाल्हि तव्हां उते ई पिया वठो कि जॾहिं हिननि जी इंतिज़ामिया जी गिरफ़्त कोन रही, त ॻाल्हि तव्हां बि त असांखे ॿुधायो त तव्हां बि त असां सां गॾु ई हूंदा आहियो न। तव्हांजे खाते में छो कोन उहे ॻाल्हियूं? तव्हां ॻाल्हाइण ॾियो, तव्हांजी बि त परफॉर्मेंस रही हूंदी न। तव्हांखे तव्हां जेके सुधारनि जो कमु आहे असेंबली खां ॿाहिरि हूंदो आहे। असेंबली खां ॿाहिरि जेको हूंदो उहो ॿुधाईंदो आहे, असेंबली में हूंदो आहे उहो इम्प्लीमेंटेशन कराईंदो आहे। बिल्कुलु ॻाल्हाईंदसि। तव्हां असांजी पॉलिसीज़ असांजी इंतिज़ामिया ते चवंदो ग्रिप कोन्हे, ग्रिप छो कोन रही? असां हथल इम्कान कोशिशि कई, असां हथल इम्कान कोशिशि कई, असां ग्रिप कई। तव्हां ॻाल्हाए चुका ऐं सम्झी चुकसि की तव्हां छा था ॻाल्हायो। तव्हां उहो ई पुराणो तरीक़ेकार आहे कि हिननि खे हिकिड़ी ॻाल्हि अची वई आहे कि हू जेका खोट टोट हूंदी आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिसे में, ऐं जेको हुन मां ज़िमेदारी तव्हां कंहिंजे लाइ हूंदा आहियो? पोइ तव्हां सिर्फ़ु ॿुधाइण लाइ हूंदा आहियो। तव्हां ॿुधायो असेंबली में वेठल माण्हुनि जी ज़िमेदारी आहे कि सिर्फ़ु पॉइंट आउट करे, पॉइंट आउट ॿाहिरि आवाम बि पॉइंट आउट करे। तव्हांजो किरदारु कहिड़ो रहियो? तव्हांजो किरदारु कहिड़ो रहियो? तव्हांजो बि इम्प्लीमेंटेशन में किरदारु हुजणु घुरिजे। असेंबली में हुजणु ऐं आवाम में कहिड़ो फ़र्क़ु थो थी वञे? पर हिन वक़्तु ॻाल्हि हले पई कारकर्दगी बजट जे हवाले सां, त अमुन अमान जे हवाले सां जेको बजट गुज़िरियल 5 सालनि में जेको रखियो वियो उनखे सही तरह सां छा यूटिलाइज़ कयो वियो? जो हाणे जेको रखियो वियो आहे उनखे कयो वेंदो? छा इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे? डेवलप्ड कंट्रीज़ में तव्हां हली वञो न, तो परफेक्टली किथे बि ॻाल्हि कयां पई तव्हां जेको हाल बि नथी न एतिरी ख़राब कोन्हे जेका दलील खे उनखे बि तव्हां ॿुधायो। सवाल मूंखां था कयो, जवाबु अधी पई ॾे। त हाणे जॾहिं पाण अधी ॻाल्हाए थी उसूलनि जेको आहे सो अधी खे असां वेठी ॿुधां पई न, सही या ग़लति? तव्हां भले ॿुधायो ग़लति आहियां, तव्हां मूंखे टोकियो। ॾिसो मां विच में कंहिंजे जेको आहे क्रॉस क्वेश्चन कोन कंदी आहियां। तव्हां जेकी बि ॻाल्हायो ग़लति ॻाल्हायो, मां उहो जवाबु मां पोइ ॾींदसि या तव्हां बि पोइ ॾियो। पंहिंजो जेको वरी इंतज़ारु कयो, महिरबानी कयो। हाणे असली ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिठो अॻ में जेके पैसा रखियल आहे उहे बि जेको आहे सो एफसी आहे। हींअर बि जेको आहे सो जेकी कारकर्दगी जेका अॻूनी 5 सालनि जी आहे उहा बि सॼी क़ौम जे आॾो आहे, दुनिया जे आॾो आहे, मीडिया जे आॾो आहे। उहा बि कंहिंखां लिकल कोन रही आहे। हिन वक़्तु बि बजाए उन बहितर करण जे तव्हां जेको क़ौम जो पैसो बजाए तरक़ी या डेवलपमेंट ते ख़र्चु करण जे बजाए उहो जेको उते रखो था, वरी तव्हां तालीम ॾे था अचो। जेको तव्हां चओ था दुनिया जे आॾो जेको आहे सो असां बहितर करणु था चाहियूं, त तालीम जो आॾो पंजाब गवर्नमेंट खां
सभिनी खां वधीक पैसा जेके बजट में रखिया आहिनि उहे तालीम में रखिया आहिनि ऐं होशियार शागिर्दनि खे लैपटॉप्स बि ॾे। हिते तव्हां IT ते जेको आहे सो कैफ़े ते जेको आहे सो टैक्स हणी छॾिया आहिनि, यानी तव्हां उन्हनि जी तालीम जे उन में वधीक रुखनो विझी छॾियो आहे। अचूं था असां जेको आहे सो अमन अमान जे हवाले सां असां ॻाल्हि कई त तव्हां उनजी कॾहिं बि गिरप न रही आहे। उहो जेके सियासी सिफारिशी माण्हू रखिया विया आहिनि जिते हिननि जे भोतारनि जा माण्हू रखियल हूंदा आहिनि, तव्हां उहो ॿुधायो त उहो कहिड़े क़िस्म जी जेको आहे इंतिज़ामी गिर कंदो। सिफारिशी माण्हू पंहिंजा छॾाइण ऐं वठण ऐं पकड़ण ऐं इंतकामी कार्रवाई इन्हनि में पूरा हूंदा आहिनि हमेशह। त असां हिनखे कीअं बहितर जेको आहे सो आवाम दोस्त अदी हाणे तव्हांजो मुस्तक़िल रट इन ॻाल्हि ते आहे। तव्हां ॾिसो न हाणे उहो ई ॻाल्हि उहो अदी खे घुमाए फिराए हिकिड़े ई टॉपिक ते त उहो बिल्कुलु अजीब हिकिड़ी ॿारहं हिकिड़ी बहस पई लॻे त हिननि जे भोतारनि हलो सपोज़ था करियूं 100% मां हलो तव्हां केतिरा परसेंट था चओ हुकूमत जी ज़िम्मेदारी बि कुझु परसेंट तव्हांजा त वज़ीर रहिया आहिनि। हलो तव्हां पंहिंजी परफॉर्मेंस ॿुधाए छॾियो, तव्हांजा पंहिंजी बि त परफॉर्मेंस हलो MPS रहिया MNS रहिया MNS MPS रहिया पहिरियां MPS बि कोन आयो असांजा अदी खे ख़बर हुजणु खपे जेको दौर में असांजा MPS कोन अदी तव्हां गुज़िरियल घणो टाइम वज़ीर आज़म नवाज़ शरीफ के थर्ड टाइम वज़ीर आज़म कयो आहे। नवाज़ शरीफ थर्ड टाइम वरी 2 दफ़ा पहिरीं बि त वज़ीर आज़म रहियो न, पोइ उन्हनि जी परफॉर्मेंस त पोइ हिन गुज़िरियल 5 साल अदी न त पोइ ही इल्ज़ाम भाई सिर्फ़ इल्ज़ाम हुकूमत ते कोन हूंदो आहे। हलो तव्हां तॾहिं असांखे इल्ज़ाम ॾियो की बाबा 20% 25% जेको परफॉर्मेंस जी ॻाल्हि पई थिए परफॉर्मेंस में बि हिननि जो बराबरि जो शरीक हूंदा आहिनि, छो कोन हूंदा आहिनि। हलो सपोज़ अगरि 50% ज़िम्मेदारी हुकूमती इदारनि में वेठी आहे, 50% मुंहिंजी आहे, 60% मुंहिंजी आहे, जेकॾहिं 40% हिननि जी आहे त हू बि त ॿुधाइनि त हुननि उहे शयूं करप्शन छो कोन रोकी आहे जेके इंतज़ामी में अगर तां चओ था जिन जो तां इशारो कयो था उन्हनि खे शामिल कयल तो केर हाणे में पीपल्स पार्टी दावत पई थे बिल्कुल जेका हिननि हीअं दावा कई आहे त हिननि एजुकेशन में त हे रखियो आहे हुते लैपटॉप मिलियो। हिकिड़ो तव्हां सोचो वधि में वधि जेको नुक़सानु जेको थियो आहे बजट में उहो ग़रीब माण्हू हिकिड़ो आहे जनरल सेल्स टैक्स जी, ठीकु आहे, उन जो एतिरो वॾो नुक़सानु थियो आहे जॾहिं माण्हू खे खाइण पीअण जे लाइ कोन हूंदो उहो लैपटॉप ऐं हिननि खे एजुकेशन खे कंदो छा। तव्हां पहिरीं हिकिड़ो जेका दुनिया जी जेका हिकिड़ी लॉजिकल हिकिड़ी शइ तव्हां ॾिसो था त उन में तव्हां ॾिसो था त 3 जेके बेसिक नीड्स हूंदियूं आहिनि उहे जेकॾहिं नथियूं पूरियूं थियनि त ॿिए तरफ़ आऊं जेकॾहिं मुंहिंजे पेट में मानी कोन हूंदी ऐं एजुकेशन खे छा कंदसि, लैपटॉप खे छा कंदसि, ऐं पेन पने खे छा कंदसि। त तव्हां ॾिसो त सही एजुकेशन खे ख़तम कोन कयो आहे, ख़तम कोन कयो फर्स्ट प्रायोरिटी न लैपटॉप सां एजुकेशन कोन थी ख़तम एजुकेशन जे हवाले जी ॻाल्हि करियो न तव्हां प्रायोरिटी आहे त आम माण्हू खे तव्हां परेशान कयो आहे। एजुकेशन जी गुज़िरियल 5 सालनि में छा हालत रही, हाणे जेको बजट रखियो आहे उनखे कीअं जेको आहे सो कतब आंदो वेंदो उन ते ॻाल्हायूं था ब्रेक खां पोइ। ब्रेक वठूं था नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, तालीम जे हवाले सां जेका ठीक ठाक हिकिड़ी रक़म रखी वई आहे त ज़रूरत न ई केतिरा असांजा जेके उस्ताद आहिनि ड्यूटियूं नथा कनि, वीज़ा ते वियल आहिनि, स्कूल बंदि पियल आहिनि, उन शइ खे जेके बहितर कजे आहे, जेके उस्ताद आहिनि उन्हनि खां ड्यूटियूं सही वठिजनि। हा, भर्तियुनि वारी ॻाल्हि त हलो ठीकु आहे, तव्हां केतिरियूं भर्तियूं कंदो, जेको मौजूदा सिस्टम आहे सूरत हाल एॾो ख़राबु जेका ज़ाहिर थी गुज़िरियल 5 सालनि में, तॾहिं बि एतिरी बजट रखी वई, हाणे हुन खां जेतिरो बजट रखी वई आहे छा उहा वधीक उअं ई इस्तेमालु थींदी? बजट त रखी थी वञे पर उन जे जेको आहे सो कारकर्दगी छो नथी उनजी बहितर थिए जेकर एॾो पैसो बि ख़र्च थिए थो त? बिल्कुलु तव्हां सही पिया चओ अदी, पर तव्हां इहो बि त ॾिसो, तव्हां चयो पिया की उन्हनि जी कारकर्दगी ऐं इहे शयूं बजट में ईअं कोन रखी वियूं आहिनि। बजट में इहो रखियो वियो आहे की तालीमी तव्हां पढ़ी ॾिसो न, अगरि बजट जी कॉपी हुजे तव्हां वटि, तालीमी मयार खे जेको आहे इम्प्रूव करण जे लाइ तालीमी मयार हाणे तव्हां ॾिसो न, हाणे तव्हां ॾिसो ही चेंजिस जेके अचनि थियूं जॾहिं तालीम ॾियण वारा स्कूल में न हूंदा त पोइ मयार कीअं बहितर थींदो? हुननि जे लाइ तजवीज़ूं आहिनि, हुननि जे लाइ प्लान्स आहिनि त हाणे बजट में इहो थोरी ही त अॻिते जी ॻाल्हि आहिनि। फ़िलहालु त डायरेक्शन्स मिलियूं आहिनि, एलोकेशन थी आहे ऐं डायरेक्शन ॾिनियूं आहिनि की भई ठीकु आहे असांखे तालीमी मयार खे प्रोग्रेस में आणिणो आहे।
हाणे ही ॻाल्हियूं जेके तव्हां चओ पिया ही त बाद जो ॾिसो बजट तव्हां रखी आहे, बजट में फंडिंग थींदी, बिल्डिंगनि जा पैसा निकिरंदा, हर किथे किथे तव्हां ॾिसो केतिरो जेको पोइ हाणे जेको मीडिया में रिपोर्ट थींदो रहियो त किथे किथे त स्कूलनि जूं 3 बिल्डिंगूं ठाहियूं वयूं आहिनि, एॾो बजट रखियो वियो आहे स्कूलनि जी बजट अचे थी, पर गोस्ट स्कूल आहिनि, मास्टर ड्यूटियुनि ते नथा जेको रखियो आहे बजट जो सिर्फ़ु इहो मतिलबु कोन्हे कि बिल्डिंग्स जे लाइ तालीम जो मयार इम्प्रूव करण जे लाइ, ठीकु आहे न, उहो त हाणे पोइ ते जी ॻाल्हि आहे। बजट में इहा शइ कोन हूंदी आहे की असां जेके टीचर्स आहिनि उन्हनि खां कीअं ड्यूटीज़ कराईंदासीं, कंहिंखे कीअं पंक्चुअल कंदासीं ऐं कंहिंखे किथां कढणो आहे, कंहिंखे वठिणो आहे। ही त बजट जो इहो मतिलबु आहे की असां हिन मद में हेतिरी रक़म ऐं लफ़्ज़ आहे तालीमी मयार खे इम्प्रूव करणु, ठीकु आहे। हाणे जेका तव्हां बहस पिया कयो इहा बहस हींअर बजट में कोन्हे, ही त बाद जी ॻाल्हि आहे। बाबा तव्हां ही जेको आहे हाणे जेके असांजा प्लान्स ईंदा, असांजूं तजवीज़ूं ईंदियूं आहिनि इन मद में, ही त पोइ तव्हां बहस करियो की तव्हां जेका ही तजवीज़ ॾिनी आहे इन सां त ही टीचर जेके आहिनि पंक्चुअल त कोन थींदा, या हेतिरा स्कूल त अञा बि बंदि रहंदा। ही शयूं त बाद जी एलोकेशन थी आहे, डायरेक्शन्स मिलियूं आहिनि कि असां हिन मद में फलाणी मद में असां ही पैसा रखिया आहिनि ऐं तव्हां ॾिसो प्रियोरिटी एजुकेशन खे ॾिनी आहे बाक़ाइदा, टॉप प्रियोरिटी ते एजुकेशन आहे, सेकंड ते आहे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन। बाक़ी रहियो हाणे इहा ॻाल्हि त हू बाद में डिस्कस करे वठो, वरी असीं ईंदासीं, वरी घुराइजो असांखे। अच्छा सोरठ साहिबा ख़ैरुनिसा चए थी त उहे शयूं बाद में डिस्कस थींदियूं, फ़िलहाल सिर्फ़ु असां पैसा रखिया आहिनि। हाणे इहे तालीमी मयार कीअं बहितर थींदो जेकर इहे सभु शयूं हेठां खां तालीमी मयार बहितर करण जे लाइ असां सॼो रखियो आहे न। तव्हां मूंखां पुछो या ख़ैरुनिसा खां? जी मां तव्हां खां पुछो त हाणे जंहिं ॾींहुं बजट में तालीम जे लाइ पैसा रखिया पिया भेजनि, या हिननि 1.5 लख जेको आहे नौकिरी जी ॻाल्हि कई, ठीकु आहे नौकिरियूं ज़रूरत आहे, पर मूंखे ॿुधायो उन ॾींहुं एंड टाइम ते कराची में प्रेस सिंध असेंबली जे आॾो उहे 30,000 उस्तादनि हड़ताल पे कई, एहतजाज पे कयो, उन्हनि जी पघारूं अञा कोन मिलियूं आहिनि। 50,000 जेके मुलाज़िम आहिनि, 30,000 एजुकेशन में, मां एजुकेशन जी ॻाल्हि पई कयां, 50,000 ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि में जेको आहे उन्हनि खे कोन मिलियो आहे, त तव्हां हे 1.5 कीअं जेको आहे सो उन्हनि खे किथां तव्हां जेको आहे 1.5 लख 1.5 लख उन्हनि खे किथां जेको आहे सोची तालीमी मयार त एतिरो सम्झो तव्हां अॻूनी जेको 5 साल गुज़रिया हुन में तव्हांखे ख़बर आहे त 7,500 त रुॻो पाण मञी चुका आहिनि स्कूल, पर इन्हनि खां वधीक जेके आहिनि उहे अञा ताईं बंदि आहिनि। 7,500 जेके ॻोठनि में स्कूल बंदि आहिनि, जेके जिन जूं पघारूं हिननि जे जेके एजुकेशन में वेठल जेके ऑफिसर्स आहिनि या उहो मिली भगत करे जेको आहे सो वठी पाण खाईंदा आहिनि, उहो उस्ताद वरी उन्हनि जा उहे ॿिया अञा घर वेठा आहिनि। हिननि जेका तालीमी जेका तबाही आंदी उहा त तारीख़ जो रिकॉर्ड में आहे, तारीख़ में रिकॉर्ड में आहे, त ही कीअं बहितर कंदा उन लाइ हिननि वटि को जवाब कोन्हे। तव्हां असांखे ॿुधाए छॾियो, तव्हां ॿुधायो कि तव्हां वटि ही पॉलिसी, ऐं मुंहिंजो बि त सवाल थी सघे थो, ऐं पंहिंजी हुकूमत जी कारकर्दगी जे हवाले सां ज़रूरु ॿुधायो। तव्हांजी ॿ दफ़ा हुकूमत अची चुकी आहे, तव्हां उन में ॿुधायो कि तव्हां वटि कहिड़ी प्रोग्रेस हुई, ठीकु आहे। हाणे डेवलप्ड कंट्रीज़ में तव्हां हली वञो जिथे तव्हां ॾिसो हर शइ कंप्यूटराइज़ आहे, पर जेको ही 100% इम्प्लीमेंटेशन उहा किथे बि कोन हूंदी, ऐं असां त हूअं बि डेवलप्ड कंट्रीज़ में नथा अचूं। हाणे इहे ख़राबियूं त आहिनि, हिन जो इहो मतिलबु कोन्हे हुकूमत खे डायरेक्शन ॾिए थी, एलोकेशन ॾिए थी, उन खां पोइ ॾिसो हुन में 100s ऐं 1000s में उहे माण्हू इन्वॉल्व हूंदा जिन्हनि खे इम्प्लीमेंटेशन कराइणी हूंदी आहे, उते किथे न किथे त उहा खामी उहा थोरी शइ रहिजी थी वञे, उन में इहा हुकूमत जी नाकामी कोन थी थिए। उन में तव्हां ॾिसो हाणे तव्हां इन में ई ॾिसी वठो कि अरबे रुपया जेके आहिनि सिर्फ़ु गुज़िरियल असांजी हुकूमत में सिर्फ़ु तालीम जी मद में नौजवाननि खे ट्रेनिंग यूथ प्रोग्राम, बेनज़ीर यूथ प्रोग्राम जे नाले सां जेके थिया, हज़ारनि जी तादाद में जेको आहे सिर्फ़ु इन मद में ख़र्च थिया कि नौजवान उहे जिन्हनि खे को तसवर बि कोन हूंदो आहे कि हू पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज ताईं शायदि कोन पहुचंदा आहिनि, त हू कॾहिं का अहिड़ी आला तालीम कराए सघनि, उन्हनि वञी अहिड़ियूं महांगियूं ट्रेनिंग्स जेके आहिनि ऐं उहो स्किल्ड जेके हूंदा आहिनि उहो पर्सन हुतां थी निकिता आहिनि, उन्हनि जो को ज़िक्र ई कोन्हे, ठीकु आहे। उन खां बाद तालीम जे में हाणे तव्हां मूंखे त ॻाल्हाइण ॾियो न, उनजो ज़िक्र छो? अच्छा आहे कोन, ॻाल्हाइण में कोन थो थिए न, ॻाल्हाइण में लॉजिकल शइ ॿुधायो, तव्हां प्रूफ खणी ॿुधायो कि हा हिते कोन थियो आहे। तव्हां ॾिसो मूं पाण विज़िट कया कि लखनि जा, ऐं त हैरान थी वियसि, हज़ारनि जी न लखनि जी मशीनरीज़ हुयूं जेके ट्रेनिंग प्रोग्राम जे लाइ हर ट्रेनिंग सेंटर ते हुयूं, ऐं थर ताईं बि वैसे मिठी में मूं पाण ॾिठो, पर मूं ॾिठो त हुकूमत एतिरो ख़र्च हिननि ते कयो आहे, तव्हां ॾिसो, ऐं हुननि हथु खणी दुआऊं पिया ॾियूं कि असांजे तसवर में बि कोन हो त असां पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि वञी कॾहिं पढ़ी सघंदासीं,
ख़्वाहिश हूंदी हुई। असांखे इहो शाबाश हुजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पॉलिसीज़ खे, आसिफ अली ज़रदारी साहिब खे, कि असां उन्हनि जे करे अॼु घर वेठे असां पंहिंजे ॻोठनि में हेॾियूं महांगियूं ट्रेनिंग्स ऐं उहे बि एॾियूं जेके असांखे तसवर में कोन हूंदियूं आहिनि, बाक़ाइदा हिकु ट्रेन थी था निकिरनि ऐं हज़ारनि लखनि जी तादाद में। उन खां पोइ तव्हां ॾिसो एजुकेशन में कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम्स जेके हुआ उहे मुफ़्त, न सिर्फ़ु उस्तादनि खे उन्हनि खे मुफ़्त उन्हनि खे अच्छा 2 अरब रुपया रखिया विया आहिनि इंफ्रास्ट्रक्चर जेको बंदि पियल आहे उनजी बहाली जे लाइ। छा बहितर न हो त कराची साइड आहे या नूरियाबाद आहे, कोरंगी इंडस्ट्रियल इस्टेट आहे, उनखे बहितर कयो वञे हा, उनजो इन्वायरमेंट बहितर कयो वञे हा, नई इंडस्ट्री लाइ को माहौल पैदा कयो वञे हा? बिल्कुलु कराची जे लाइ वॾा वॾा पैकेजिस ॾिना आहिनि कराची जे डेवलपमेंट जे लाइ, छो त हिकिड़ो तमामु वॾी सिटी आहे। मूं वटि हिते प्रूफ में बि काफ़ी शयूं पयूं आहिनि। त तव्हां इहो कीअं था चओ, तव्हां बजट जी पूरी कॉपी तव्हां पढ़ी? न मुंहिंजो इहो न आहे त को कराची लाइ रखिया हथ विया त सिर्फ़ु हैदराबाद जे लाइ न आहे रखियो, वो मीरपुर ख़ासि लाइ अहिड़ो कोन्हे, सखर जे लाइ अहिड़ो कोन्हे। बहितर आहे, असां नथा चऊं त कराची जे लाइ न रखियो वियो हुजे, पर मुंहिंजो सुवाल इहो आहे त जेको बंदि पियल इंफ्रास्ट्रक्चर आहे उन ते 2 अरब रुपया ख़र्च कया वेंदा, उन बजाए इहो बहितर न हो त जेके असां वटि हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके इंडस्ट्रीज़ कमु कनि थियूं उन्हनि खे बहितर बनायो वञे हा, ताकी उन्हनि में बहितरी अची सघे, उन्हनि जो माहौल बहितर थी सघे। बिल्कुलु रन करण जे लाइ उन्हनि खे हिकिड़ो स्मूथली हलाइण जे लाइ बाक़ाइदा पैकेजिस आहिनि। ऐं तव्हां उहा ॻाल्हि था करो जी बाक़ाइदा अहमियत आहे, जेकॾहिं इंफ्रास्ट्रक्चर जेको बंदि पियल आहे उनजी हिकिड़ी अहमियत आहे, उन्हनि ते कीअं कोन तवजह ॾींदासीं। हाणे तव्हां थर में ॾिसो, थर जो सॼो इंफ्रास्ट्रक्चर ऐं हिन गवर्नमेंट हिन जेको बजट ॾिनो आहे, आउं चवां थी एतिरो बहितरीनु बजट जेको आहे आउं नथी सम्झां कि एतिरे घटि वक़्त में केरु ॾेई सघंदो, जे न सिर्फ़ु हिकिड़ा वॾा डेवलप जेके असांजा सिटीज़ आहिनि, जेके वॾा कराची हिकिड़ो वॾो शहर थो काउंट थिए, न सिर्फ़ु हुनखे नज़र में रखियो पर मिठी जे शहर में तव्हां ॾिसो ॿियो त ठहियो जो सॼो इंफ्रास्ट्रक्चर जेके रोड्स आहिनि, उन्हनि जो पाणी जो मसइलो आहे, जेको हिन जे प्लांट्स आहिनि, उहो सॼो हिन मद में रखियो आहे। इंफ्रास्ट्रक्चर सां हुननि ते को फ़र्क़ु कोन पियो पवे। तव्हां छा चवंदो कराची जे लाइ? इहो नथो चइजे त को कराची में न हुजे? न बिल्कुलु कराची असांजो शहर हैदराबाद जे लाइ, सखर जे लाइ, जी जी कराची असांजो शहर आहे, बिल्कुलु हुजणु खपे, पर ईअं न आहे त उहो न जीअं जेको आहे सो चीफ मिनिस्टर वांगुरु त MQ वारनि खे हथ करे जे तव्हांजो कराची आहे, असांजो बि आहे, हुन लाइ हुजणु खपे, पर बहितर जेके शयूं आहिनि कमु करे रहियूं आहिनि। हथ मिलाईंदो गॾु वेंदा आहियो उहो सभु जाइज़ आहे। हाणे चीफ मिनिस्टर केरु, तव्हां मूंखे ॿुधायो कहिड़े ॾींहं ते चयो कि तव्हांजो कराची आहे? भाई हुननि जो हिकिड़ो मैंडेट आहे। उते पंहिंजी जेको बजट तकरीर में चयो अथसि, तव्हां सॼी दुनिया ॾिठो, उहो लाइव हो, मां थोरी थी हिकिड़ी चवां, तव्हां बि ॾिठो हूंदो, ॿियनि बि ॾिठो आहे, सॼी दुनिया ॾिठो, मां थोरी थी चवां हिकिड़ी, इहो सभिनी ॾिठो, उहो त सॼी दुनिया ॾिठो आहे, मां हिकिड़ी चवण वारी थोरी आहियां, मां तव्हां ते इल्ज़ाम थी लॻायां, सच चवण खे बर्दाश्त कयो। जेकी शयूं आहिनि ऐं उन्हनि खे कान थी चवां, उहे असांजे मैंडेट आहे, असांखे हुन सां गॾु हलणो आहे, असां मफ़ादाती हलंदा आहियूं, हुननि खे हिकिड़ो मैंडेट मिलियल आहे, हुननि खे माण्हू वोट ॾिनो आहे, तव्हां हुनखे इनकार कीअं था करे सघो? असांखे गॾु वठी हलणो आहे। हाणे हिननि खे प्रॉब्लम इहा आहे MQM, असां कोन ॾिसंदा आहियूं कि MQM आहे, नवाज़ आहे या फलाणी आहे या फलाणी आहे, असां सभिनी जे लाइ असांजी पॉलिसी मफ़ाहमत जी रही आहे। असां बिल्कुलु अॼु बि कई आहे, कल्ह बि कई, असां सुभाणे बि कंदासीं। असांजो मुल्क जेको आहे, ख़ासि करे सूबा सिंध जेको आहे, अफोर्ड नथो करे सघे कंहिं बि क़िस्म जी चपकलिश खे, कंहिं क़िस्म जे टकराव खे। ऐं तव्हां ॾिसो त हींअर असांखे का मजबूरी कोन्हे, न को MQM सां या हुन सां। तव्हां ही बि असांजी, तव्हां एप्रिशिएट त करियो त सही, असांजी त बादशाही आहे। बिल्कुल बिल्कुल असांखे को शौक़ कोन्हे अकेलो हुकूमत करण जो, एप्रिशिएट ज़रूर कजे। असांखे को शौक़ कोन्हे अकेलो हुकूमत करण जो, असां गॾु वठी था हलण चाहियूं, हालांकि असांखे ज़रूरत कोन्हे सॼे सिंध मां। तव्हां मैंडेट मिलियो आहे, तव्हां हुकूमत कयो न, हिन वक़्तु छो पीपल्स पार्टी एतिरो चवे पई? बिल्कुलु ॾिसो, असांखे पंहिंजे लाइ ज़रूरत कोन्हे,
पार्टी खे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंहिंजे लाइ ज़रूरत कोन्हे, पर इहा ई त ॻाल्हि आहे असांजी वॾाई। ॾिसो मफ़ाहमती पॉलिसी आहे, न सिर्फ़ु MQM खे पर असां सभिनी पार्टीज़ खे गॾु वठी था हिन वक़्तु मफ़ाहमत ते प्रोग्राम न आहे, बजट ते प्रोग्राम आहे। इन मफ़ाहमत गुज़िरियल 5 सालनि में सिंध खे छा ॾिनो? पर बहरहाल हिन वक़्तु असांजो जेको प्रोग्राम आहे बजट ते आहे। नाज़रीन, वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, जेको कोयलो आहे थर जो, उन लाइ 3 अरब रुपया रखिया विया आहिनि। उहो त ख़र्च थींदा रोड ते, पाणी ते, एयरपोर्ट ते, बिजली ते। इन्वेस्टमेंट किथां कई वेंदी? इन्वेस्टमेंट जे लाइ पैसा रखिया आहिनि, प्लान्स। उन जो को ज़िक्र त न हो बजट में? ज़िक्र तव्हां ॾिसो न, डिटेल जेके आहिनि शयूं, इहे सिर्फ़ु बजट हूंदी आहे, हिकिड़ी तजवीज़ हूंदी आहे। उन्हनि ते पोइ उन्हनि खां पोइ पढ़ी उनखे तव्हां ॾिठो न, असांखे हीअं सभिनी मेंबर्स खे 2 ॾींहंनि जो टाइम इन ई करे रखियो आहे। उन्हनि पढ़ी, उन्हनि खे असांजे ज़हननि में कुझु प्लान्स हूंदा आहिनि, कुझु तजवीज़ूं हूंदियूं आहिनि, बल्कि बजट बज़ाते ख़ुदि हिकिड़ी तजवीज़ हूंदी आहे, ठीकु आहे न। हतमी राय जेका हूंदी आहे उहा मेंबर्स, जेके असेंबली मेंबर्स हूंदा आहिनि, उन्हनि जी बहस मुबाहिसे खां पोइ ईंदा आहिनि। हाँ, जेके डिटेल जेके तजवीज़ूं हूंदियूं हुनमें कि ही कहिड़ा कहिड़ा प्लान्स आहिनि, छा करणु घुरिजनि, किथे का खोट रही आहे, हू त बिल्कुलु तवाज़ुन में आहे बजट, बिल्कुलु कि एनर्जी ते जे मद में जेके हिननि पैसा रखिया विया आहिनि, त उहे सभु असांजे ज़हननि में वाज़नि कि किथां ऐं कीअं कया वेंदा, ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त थींदो सॼो इहो हतमी जॾहिं असां बहस मुबाहिसे खां पोइ असां पंहिंजो राय ऐं तजवीज़ूं ॾींदासीं, उन खां पोइ तव्हांखे। अच्छा, हिन थर जो कोयले जे हवाले सां हिकिड़ी जेका ट्रांसमिशन लाइन जेका थर खां मटियारी ताईं पवंदी, त उन जे लाइ वफ़ाक़ खे जेको आहे सो ज़मानत ॾियणी पवंदी। जेके ॿाहिरियूं जेके कंपनियूं जेके इन्वेस्ट कनि थियूं, ज़मानत घुरनि थियूं। गुज़िरियल 5 सालनि में पीपल्स पार्टी इन ते कुझु न कयो। हाणे तव्हां सम्झो था त वफ़ाक़ इन ते काग भराई करे सघंदो? वफ़ाक़ जो त तव्हां ज़िक्र ई न करियो। हाणे हींअर हुननि जो जेको बजट थियो आहे, हुन में थर कोयले खे त हुननि को अहमियत ई कोन ॾिनी आहे। थर कोयले खे बिल्कुलु करे छॾियो। बहितर न हो तव्हां 5 सालनि में कुझु करे वञो आहे। 5 सालनि में असांखे जेतिरो डिलीवर करिणो हो, जेतिरो कमु करिणो हो, अदी तव्हां जॾहिं ॾिसंदो न प्रैक्टिकली, तव्हांखे एतिरी आसान शइ कोन्हे। जेके हुननि जा ब्लॉक्स जेके प्लान थिया, जेके ब्लॉक्स ठहिया आहिनि थरकोल जे प्रोजेक्ट जे लाइ, तव्हांखे जेकॾहिं डिटेल मालूम हूंदी त तव्हां कॾहिं बि इहो सवाल कोन करियो। 5 सालनि जी ही ॻाल्हि ई कोन्हे। 5 सालनि में कॾहिं बि न इम्प्लीमेंटेशन थी सघे हा। वर्किंग में हो, वर्क थियो आहे, डिलीवर थी आहे उहा ॻाल्हि, पर उहो कॾहिं बि कोन, असां पहिरीं बि कोन चयो त 5 सालनि में को पूरो थी सघंदो, ऐं न को हाणे था असीं चऊं कि ही 5 साल। बाक़ी बाक़ी हुननि परफॉर्मेंस आहे, उहो हमदर्द आहे। असीं इंशाल्लाह वफ़ाक़ जी न बि हूंदी, असांखे करिणो आहे। असां त पंहिंजी हुन में मद में रखिया आहिनि न पैसा। वफ़ाक़ खे इग्नोर कयो आहे, हुननि का अहमियत ई कोन ॾिनी कि थरकोल जो प्रोजेक्ट। ऐं छा हुननि जी नज़र में जेका इन्वेस्टमेंट बि थी, उहा बि खॾ में वई, ठीकु आहे। हाणे नए सिरे खां वरी हुननि जे ज़हननि में ॿिया प्लान्स आहिनि, ठीकु आहे, ओके, असां कंदासीं। केरु वेठो अहिड़ी बारहड़ियूं ॻाल्हियूं ॿुधे। असुलु ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे शुरू ख़बर आहे त न, तव्हां हाणे इहा ॻाल्हि न पोइ टोकींदसि न, पर तव्हां अहिड़े तरीक़े सां ॻाल्हाईंदव ज़रूरु टोकींदसि। जी सर, मां न ॻाल्हाईंदसि, मूंखे जेको मुंहुं कुफंदो उहो ई ॻाल्हाईंदी। तुंहिंजी मर्ज़ी वारो न ॻाल्हाईंदसि। न, मर्ज़ी कहिड़ी ॿारहणी ॻाल्हि आहे न, मूंखे मियां साहब वाज़े तौर ते थरकोल लाइ या जेको बिजली जो बहरान आहे उन लाइ वाज़े तौर ते चयो आहे त सभ खां तरजीह बुनियादनि ते जेको आहे उहो मुख़्तलिफ़ रुखनि था, उन में थरकोल बि आहे। जेको मीडिया ते बि जेको आहे सो उन जो बार बार ज़िक्र करिणो आहे। असेंबली जे अंदरि उन ॾींहुं पहिरीं जेका तकरीर कई मियां साहब, उहा बि इन ते हुई। उन में थरकोल जो बि जेको आहे सो यकीनन जेको आहे सो असां इन थरकोल ते जेको आहे सो असां कमु कंदासीं। उहो दुनिया खे ख़बर आहे, तुंहिंजे चवण सां कुझु कोन थींदो। दुनिया खे ख़बर आहे, मीडिया खे ख़बर आहे, सभिनी माण्हुनि ॾिठो उन जेका तकरीर में चयो, हिकिड़ो दफ़ो न पर हिनखे बार बार चयो वियो आहे। जेको मीडिया शायब थियो आहे ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बि जेको आहे सा इहा अची चुकी आहे। यकीनन जेको आहे सो थरकोल ते मियां साहब जेको आहे सो अॻिभराई कंदो, सिंध गवर्नमेंट सां बि जेको आहे सो इन मामले ते ॻाल्हाईंदो। अच्छा, जेके नयुनि भर्तियुनि जे हवाले सां 1.5 लख मुख़्तलिफ़ शोबनि में जेके नयूं भर्तियुनि जे हवाले सां ऐलान कयो आहे, अगरि रोज़गार जे हवाले सां ॾिठो वञे त केतिरनि शोबनि में रोज़गार ॾिनो वेंदो? नौकरियूं ॾियणु हिकिड़ो मसइलो न आहे। जेको सनअती ज़ोन आहे, जेके निजी शोबा आहिनि, उन्हनि में रोज़गार जा वसीला पैदा करण जे हवाले सां अहिड़ी का ज़रूरत न ई त अहिड़ी का पॉलिसी आंदी वञे ताकी उन्हनि में वसीला नौजवाननि जे लाइ उन्हनि में रोज़गार जा मौक़ा पैदा थी सघनि। अदी ही छा आहे? ही जेके हेतिरा बेनज़ीर जे शहीद बेनज़ीर जे नाले सां हेतिरा जेके प्लान जेके आहिनि उहे ऐलान थिया आहिनि, उहे छा आहिनि? सनअती ज़ोन जे हवाले सां छा कयो आहे? सनअतकारी ते त अलॻि सां हिकिड़ी डिटेल उन में लिखियल आहे त एतिरो पैकेज ॾिनो आहे। उन खां पोइ ही जेको तव्हां रोज़गार जे हवाले सां हेतिरो ही जेको पैकेज ॾिनो आहे वसीला रोज़गार जे नाले सां नौजवाननि खे
केतिरनि हज़ार नौजवाननि जे नाले सां प्लान कयो आहे कि उन्हनि खे ट्रेनिंग्स ऐं इन्हनि खे रोज़गार ॾिनो वेंदो। उन खां पोइ वसीला जे हवाले सां 3-3 लख जेके आहिनि उन्हनि खे ॾिना वेंदा, नंढा ऐं वॾा कर्ज़ा मुहैया कया वेंदा। इहे रोज़गार न आहिनि त पोइ छा आहिनि, रोज़गार जी मद में ॾिना विया आहिनि। ऐं ख़ासि करे ख़वातीन जे लाइ, ऐं उहो त वफ़ाक़ जो प्रोग्राम हो। हाणे सिंध सूबे जेको आहे पंहिंजी लेवल ते जेको आहे इहो सिंध सूबे इहो लॉन्च कयो आहे इनखे शहीद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम। सभु रोज़गार जा आहिनि न, कि रोज़गार तव्हां सम्झो था त इहो जेको ॿुधाए थी पई ख़ैर निसा इहो बहितर हिकिड़ो आहे सनती ज़ोन इन सां तरक़ी करे सघंदो, या जेके असांजो इंडस्ट्रियल सफ़ा सनत पंजाब में हली मूंखे सवाल कयो सनती ज़ोन जी अलॻि न, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन, हीअ सनती ज़ोन जी मूं ॻाल्हि कोन कई। सनती ज़ोन तव्हांखां इहो ई पुछियो हुयो त जेके प्राइवेट शोबान सनती ज़ोन आहे सेक्टर आहे जेको बिल्कुलु असांजो डिटेल में उहो कीअं करे सघंदो थोरो तरक़ी कमी बेशी सां प्रायोरिटी ते जिन शोबनि में वधीक उन्हनि जी मद में रखणा हुआ उनमें वधीक रखिया आहिनि। टॉप प्रायोरिटी ते जेके 7 शोबा मूं तव्हांखे ॻणाया उन्हनि ते वधीक रक़मूं रखियल आहिनि, जिन्हनि खे के घटि वधि जेको बैलेंस सां सभिनी शोबनि खे टच कयो आहे। तव्हां पूरी असुल में सवाल मूंखां थो थिए, जवाब ही थी ॾे। असुल में छा आहे त हिननि सवाल जवाब हुनजी ठिड़क ठगी वारा कम जेके आहिनि सनत असुली बि कंहिं बि तरक़ी जा कम जेको करणु नथी चाहे, न सनत ते न ज़राअत ते न औरतुनि जे कंहिं तरक़ियाती हुन ते। तव्हां ॾिठो त नौकरियुनि जे हवाले सां त जंहिं एजुकेशन जो जेको ॾिनो पे प्रोग्राम, त उन ॾींहुं एजुकेशन जा 30,000 माण्हू जेको आहे सो एहतजाज में हुआ। 50,000 माण्हू जेको आहे सो मुख़्तलिफ़ खातनि ते जेको आहे सो रिश्वत या मुख़्तलिफ़ हिननि सां जेको आहे भर्ती कया विया। मेरिट जी जेका लताड़ थी उहा बि सॼी दुनिया जे आॾो आहे। हिननि जी जेको इहे गैर संजीदगी जेका आहे ऐं हिननि जी जेका इंतिज़ामी कमज़ोरियूं आहिनि उहो असांखे उहो ई थींदियूं। उहो तव्हां उहो ई थींदो सही जेको रिलीफ ॾिनो वियो आहे बाक़ाइदा जेके ट्रैक्टर्स जे लाइ रिलीफ सब्सिडी ॾिनी आहे केतिरा तव्हां त ॿारहं ॻाल्हि मूंखे तव्हां शायदि बजट कोन पढ़ियो, बजट जी कॉपी तव्हां खणो, बजट ते बि ॻाल्हायो। मां अंग खरब खणी आई आहियां, मां बजट ते पई ॻाल्हायां। तव्हां मुख़्तलिफ़ उन्हनि ते पिया वञो रुखनि ते, पोइ तव्हांखे ख़बर ई कोन्हे त ज़राअत ते छा रखियो आहे। ज़राअत ते कोन रखियो आहे। तव्हां जेको आहे सो बोर्ड जा जेके मुताबिक़ 5 पहिरियां जेका 2010 उन खां पोइ जेका 2011 में जेका बरसातुनि जी ॿोॾ आई उन ताईं अॼु ताईं जेको आहे सो उन्हनि माण्हू दरपदर जेको आहे सो वेठा आहिनि। उन्हनि खे ई जेको आहे असां तव्हां उन्हनि खे बहाली कोन कई आहे, उन्हनि जो को प्रोग्राम कोन रखियो आहे। त तव्हां हिन ॿुधायो त हिन वक़्तु तव्हां जेको आहे सिंध जे आम माण्हू खे छा ॾींदो, कीअं तव्हां महांगाई खे कंट्रोल कंदो, कीअं तव्हां जेको आहे सो बदमनी खे कंट्रोल कंदो, तव्हां कीअं एजुकेशन खे बहितर कंदो, तव्हां कीअं सिहत जूं पॉलिसियुनि खे बहितर कंदो। इहा हिननि वटि जेका इंतिज़ामी कमज़ोरी जेका हिननि जी रही आहे सदाईं ही उहो ई कंदा। हिननि जो उहो जेका करप्शन जी जेका रहियो आहे असांजो बजट न को हेठि मथे थींदो न छा। हिननि वरी वही ॻाल्हि आहे शायदि बजट पूरो पढ़ियो कोन्हे, न ज़राअत जी हिननि खे ख़बर आहे, न फ्लड जे हवाले सां उन्हनि मुतासिन जी ख़बर आहे कि पुठी गवर्नमेंट उन्हनि जी मद में उन्हनि खे पूरी तरह कोशिश कई कि उन्हनि जे लाइ जेको रिहेबिलिएट जेके थी वञनि। उन खां पोइ बि तव्हां ॾिसो बजट चङी तरह घर वञी पढ़ी ॾिसजो त फ्लड जे लाइ मुतासिन जे लाइ के छा पैकेज रखियल आहे। उन खां पोइ तव्हां अचिजो वरी तव्हां घुराइजो। हिकिड़ो दफ़ो तव्हां चङी तरह पढ़ी वठो, पढ़ो बि उन बजट ते बि ॻाल्हायो रुगो तव्हां पंहिंजी लोकल लेवल ते ॻाल्हियूं कंदा हो न, ज़िले लेवल ते उहे ॻाल्हियूं वठी करे ही सम्झे थी त हिते जेको नेशनल मीडिया ते ठाऊं दुनिया ॾिसे उन जे लाइ कुझु कोन थियो आहे। तव्हां पढ़ो त तव्हां ख़बर पइजी वञे। शुरू में जेको आवाम सां ढिड़क ठगी वारो हलो अंग अखर तव्हीं खणी अचो, अंग अखर तव्हीं खणी अचो कि फ्लड मुतासिर केतिरा रहिया ऐं केतिरा जेके आबाद थिया उहे तव्हां खणी वञो। हलो तव्हां अंग अखर ॿुधाए वठो न, लॉजिकल ॻाल्हि कयो। तव्हां लॉजिकल ॻाल्हि कयो, तव्हां इहो तव्हां बि चई सघंदा ज़बानी न ॻाल्हायो, लॉजिकल ॻाल्हायो। तव्हां अंग अखर खणी अचो ॿुधायो, ऐं ॿुधायां थी तव्हांखे। ईअं थोरी ज़बानी अंग अखर कंहिंजा जंहिंजा पुछो तंहिंजा ॿुधायांव। अच्छा, औरतुनि जी भलाई जे हवाले सां या औरतुनि जी तरक़ी जे हवाले सां के ख़ासि मनसूबा रखिया विया आहिनि?
बिल्कुलु अदी औरतुनि जी भलाई जे लाइ उन्हनि खे समाजी, उन्हनि खे कानूनी ऐं माशरती उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ, न सिर्फ़ु तहफ़ुज़ पर उन्हनि खे जेको आहे बराबरी ते आणण जे लाइ बि पैकेज रखियल आहिनि। मुख़्तलिफ़ उन्हनि जे लाइ मनसूबा आहिनि ऐं ख़ासि करे जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तव्हां ॾिसो हू त हूंदो आहे हिकिड़ी हू जेको प्लान आहे, औरत जेका उन में पढ़ियल लिखियल बि औरत अची थी वञे, उहा जेका जॉब थी करे उहा बि औरत अची थी वञे, जंहिंखे ॿाहिरि निकिरणो हूंदो आहे उनखे समाजी माशी ऐं कानूनी जेका आहे बराबरी में उन्हनि खे हिकु हथी वठाए। पर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको आहे उन्हनि औरतुनि जे लाइ आहे जेके वीचारियूं जेके आहिनि पंहिंजे के त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे ॻोठ खां कॾहिं ॿाहिरि बि कोन थियूं निकिरनि। हाणे हुननि खे बि कॉन्फिडेंस ॾियारण जे लाइ उनखे हथी वठाइण जे लाइ उनखे जेको आहे हिकिड़ो पंहिंजे पेरनि ते बीहारण जे लाइ, छो त हुननि खे हिकिड़ो कॾहिं बि उन्हनि खे न उनजो मुड़ुसु उन्हनि खे पूरी तरह सपोर्ट कंदो आहे, न को उन्हनि जो पुटु, न को उन्हनि जो भाउ। त न सिर्फ़ु शहर जी औरत, न सिर्फ़ु पढ़ियल लिखियल औरत, न सिर्फ़ु जेका रोज़गार में आहे उन औरत सां गॾोगॾु हिकिड़ी ॿाहिरि जी औरत खे बि बाक़ाइदा तहफ़ुज़ आहे, प्लान्स आहिनि, उन्हनि खे मनसूबा ॾिना आहिनि। सर तव्हां सम्झो था त औरतनि जी भलाई जे लाइ जेके हिननि प्रोग्राम रखिया आहिनि उहे काफ़ी आहिनि औरतनि खे अॻिते वधाइण लाइ, उन्हनि खे उन्हनि जी इक़्तिसादी मज़बूती जे हवाले सां? ॾिसो, इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको आहे सो उहो आहे महांगाई जी मद में कंहिंजी सपोर्ट करणु। उहो औरतुनि जी भलाई जे लाइ यकीननि कोन्हे को। औरतुनि जी भलाई इहा आहे त तव्हां जेके पोरियत औरतूं आहिनि, जेके हुनरमंद औरतूं आहिनि, तव्हां अनपढ़ियल औरत या आम औरत ते त अचो, उन्हनि खे तव्हां पंहिंजे कीअं था रोज़गार कयां पंहिंजे पेरनि ते बीहारियो त हूअ पंहिंजे इज़त सां पंहिंजो रोज़गार कमाए, पंहिंजे बचनि जो या पंहिंजो पेट पाले। इन्हनि लाइ को बि अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम कोन रखियो आहे। इहे बजट सॼी तव्हांजी आॾो आहे त अहिड़े क़िस्म जो कोन्हे। तव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सिर्फ़ु महांगाई जे मुद में उन्हनि जी सपोर्ट करणु हूंदी आहे। जेका महांगाई वरी पोइ ॾहों ते वधी वेंदी आहे, उहो बराबरि बि थी वेंदो आहे, आम सादो माण्हू वीचारो शइ खे सम्झी बि कोन थो सघे। इहा शइ हूंदी आहे। औरत जे भलाई जो को बि प्रोग्राम इन्हनि न रखियो आहे। इहा सॼी बजट तव्हांजी आॾो आहे। तव्हां बि ॾिठी हूंदी, तव्हां हिकिड़ी बाशऊर जेको आहे सो मीडिया जे हवाले सां ॾिठो, इहो सॼो लाइव तव्हां प्रोग्राम पे ॾिठो कि हिकु प्रोग्राम हंध ते ॿुधायो त तव्हां औरतुनि जे लाइ 497 मिलियन जेके रखिया आहिनि औरतुनि जी कानूनी, माशरती, समाजी बराबरी ऐं भलाई जे लाइ। उहो भलाई जे लाइ कोन्हनि त पोइ कहिड़ी मद में था अचनि? तव्हां ॻाल्हियूं कहिड़ी पिया करो? तव्हां बजट ते ॻाल्हायो न, तव्हां कहिड़े नमूने सां कयो? हाणे डिलीवर कयो आहे, हाणे एलोकेशन कई आहे त हाणे कहिड़े नमूने सां तव्हां त ॻाल्हि पिया करो? तव्हां ॻाल्हि इहा पिया करो त रखियो ई कोन। तव्हां कहिड़ी ॻाल्हि पिया करो? तव्हां रखियो ई कोन। तव्हां चओ था कानून साज़ी कई आहे, मिलियन तव्हांखे ख़बर कोन्हे। कत्ल थींदियूं रहियूं, उहे कारियूं थींदियूं रहियूं, जेको आहे तशदुद थींदो रहियो, घरू तशदुद थींदो रहियो, कंहिं औरत खे तहफ़ुज़ कोन मिलियो। 5 साल पहिरियां बि तव्हां ॾिठो के औरत खे तहफ़ुज़ कोन मिलियो ऐं जिन औरतुनि खे तहफ़ुज़ मिलियो उन्हनि जो बि तव्हां ज़िक्र करियो न। तव्हां उन जो बि ज़िक्र करियो न। कंहिंखे तव्हां तहफ़ुज़ ॾिनो? तव्हां ॿुधायो कंहिंखे कोन मिलियो, तव्हां ॿुधायो कंहिंखे मिलियो। पर तव्हां त बिल्कुलु इनकार करे छॾियो कि हिन मद में को पैसा न रखिया। पोइ ही 400 मिलियन रुपया, 497 मिलियन रुपया ये कंहिंजे लाइ छा वधी आहे? माशी अच्छा हाणे वरी उहो थी वियो। ही त बाद जी ॻाल्हि आहिनि। करप्शन हाणे तव्हां था करियो या असां था करियो, इहो त पोइ जो बहस आहे। फ़िलहाल त गवर्नमेंट एफर्ट्स वरिता, एलोकेशन कई, डायरेक्शन ॾिनी कि असां हिन मद में रखूं था। तव्हां त बिल्कुलु इनकार करे छॾियो। ही छा आहे? तव्हांखे छा सम्झ नथी अचे कि औरतुनि जी भलाई जे लाइ मद में ही रखिया आहिनि। नाज़रीन, अॼो को प्रोग्राम हुयो बजट जे हवाले सां। यकीनन बजट में रखूं त रखियूं वञनि, ज़रूरत आहे हिननि जे सही इस्तेमाल जी, चेक एंड बैलेंस रखण जी। ॾिसे त इन जो बजट में जेके पैसा रखिया विया आहिनि उहे अवाम खे उन्हनि मां केतिरो रिलीफ मिले थो, अवाम जे लाइ इहो बजट केतिरो फ़ाइदेमंद साबित थिए थो। सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त। अला वाही।